अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्ययिब तय्यिबीन व अतहरित ताहिरीन अकरमिल अव्वलीन वल आखिरीन हबीबिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही इला यौमिद्दीन। अम्मा बाद, अस्तईज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व मिन वराइहिम बरज़ख़ुन इला यौमि युबअसून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु जल्ल शानुहु शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, ईमान सां रहाए, ईमान सां लदाए, दुनिया में सोहणे हबीब जे दर जी सच्ची गुलामी नसीब फरमाए, आखिरत में उन महबूब जी ज़ियारत शफाअत ऐं शलपाड़ो नसीब फरमाए। सूरह मोमिनून जी आयत नंबर 100 मंझा चंद लफ्ज़ है फ़कीर बतौर उन्वान पढ़िया। इन लफ्ज़नि जे अंदर इन आयतुनि जे सियाक ऐं सबाक में इन कुरान के हिस्से में रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु इंसान जी उन जिंदगी जो जिक्र फरमायो आ जेका मौत खां बाद में शुरू थिए। उमूमन माण्हुनि जे ज़हननि में ख्यालन में ये हूंदो आहे तो माण्हू मरी वियो, ख़त्म थी वियो, पर अल्लाह जो कुरान ॿुधाए थो तो माण्हू मरण खां पोइ ख़त्म न थींदो आहे, पर ज़िंदगी जे हिक ॿिए हिस्से में दाख़िल थींदो। कीअं? अजीब अंदाज में अल्लाह ताला पंहिंजे कुरान में बयान फरमायो। जेकी लफ्ज़ ने फ़कीर पढ़िया, रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु इरशाद फरमायो, व मिन वराइहिम बरज़ख़ुन इला यौमि युबअसून। ऐं उन्हनि जे पोयां हिकु परदो आहे, ऐं उन्हनि जे पोयां हिकु परदो आहे। वो परदो केसी ताईं आहे? इला यौमि युबअसून। उन दिहाड़े ताईं परदो आहे जंहिं दिहाड़े ते उथारिया वेंदा। एक पर्दे की गाल, बी यौमुल बहस की गाल। कुरान पाक जी ने अल्फाज़न के अंदर रब्बुल आलमीन जल्ल शान फरमाए तो मरण खां पोइ जॾहिं इंसान फौत थी वञे थो, इन आयत जे अॻियां लफ़्ज़ जेके आहिनि उनमें माण्हू जे मौत जो ज़िक्र आहे।
मरण खां पोइ तव्हां ईअं न सम्झो त मरी वेंदासीं, ख़त्म थी वेंदासीं, मिट्टी में मिली वेंदासीं, जिस्म गोश्त खल मिट्टी में ॻरी वेंदो, इहो गुमान न कजो। रब थो फरमाए त तव्हां जॾहिं मरी वञो था त हिकु परदे जे पोयां हलिया वञो था। छा? हिकु परदे जे पुठियां हलिया वञो था। पर इहो परदो केसी ताईं आहे? तव्हांजे हुननि जे विच में परदो केसी ताईं आहे? इला यौम युबअसून, उन दिहाड़े ताईं इहो परदो आहे जंहिं दिहाड़े ते माण्हू उथारिया वेंदा। क़ाबिल तवज्जो ॻाल्हि आहे, अॼु असां हिन पिंडाल में हिन छन्ने शामियाने जे हेठों हेतिरी सारी जमात गॾु वेठी आहे ऐं इन शामियाने खे कनात जो परदो ॾिनल आहे। परदो आहे, परदे जे पोयों असांखे का शइ नज़र नथी अचे। असां जा हिकिड़ो माण्हू, ॿ माण्हू, 4 माण्हू हितों उथनि, इन परदे जे पोयों वञी वेही रहिया आहिनि। ॻाल्हि सम्झो था? हितों उथिया, परदे जे पोयों वञी वेही रहिया। हाणे तव्हां मज़ा को माण्हू इहे त ख़त्म थी विया, इहे त बसि ॻरी विया, ख़त्म थी विया, इनखे बेवकूफ़ चइबो या न चइबो? अरे बाबा तूं नथो ॾिसी, तूं परदो आहे, तुंहिंजे अखियुनि जे कनात जो परदो आहे, उहो त पंहिंजो चेहरा वेठा आहिनि, हू त पाण में कचहरी वेठा था कनि, हुनजी त पाण में गुफ़्तगू लॻी पई आहे। हो जेके हितों ॿ थी विया न, मजलिस में ॾाढा हितों थी परदे जे पोयों विया, हू त पाण में कचहरी वेठा था कनि। ॻाल्हि सम्झो? पर हितों जेकॾहिं लाउड ते आवाज़ थो थिए, मसलन हिते हिकिड़ो माण्हू वेठो, हुनजो नालो आदम, असां सां गॾु वेठो, हितों हटी वियो परदे जे पोयां, उनखे सॾु कयूं था, ओ आदम, अस्सलामु अलैकुम, ओ आदम, त हू असांजो सलाम बि ॿुधे थो, चए थो वालेकुम अस्सलाम। ॻाल्हि सम्झो? पर असां आवाज़ कोन ॿुधोसीं। इन जो मक़सदु इहो न आहे त को आदम असांजो सलाम ॿुधो ई कोन, आदम ॿुधो, सलाम जो जवाब बि ॾिनई, पर असां कोन ॿुधोसीं। छाजे करे? मिन वराइहिम बरज़खुन, हिकु परदे जे पोयां अची वियो आहे। ऐं इहो परदो हर कंहिंजे लाइ हूंदो आहे। मसलन हाणे ही परदो आहे, नज़र नथो अचे, पर हाणे साइंस जी दौर आहे, हिकिड़ी अहिड़ी कैमरा निकिती आहे जो हीअं कयो त परदे खां पोयों बि नज़र नथो अचे। ॻाल्हि सम्झो? अहिड़ी कैमरा आहे, साइंसदाननि जी ठाहियल आहे, उहा कैमरा हीअं लॻायो, परदे जे पोयों आदम बीठो आहे, उहो बि नज़र थो अचे पियो। इन तरह सां ही इंसाननि जी ठाहियल कैमरा आहे, पर जेकी अल्लाह जा दोस्त ऐं अल्लाह जा वली बणबा आहिनि, उन्हनि खे रब बातिन वारी कैमरा ॾींदो आहे, अंदर वारी कैमरा ॾींदो आहे। पोइ हीअं ॾिसंदा आहिनि त परदे जे पोयों ॾिसंदा आहिनि त परियूं माण्हू इन परदे जे पोयां जेको वेठो आहे, गुफ़्तगू थो करे, सुतो पियो आहे, लेटियो पियो आहे, छा थो करे, परदे जे पोयों उन्हनि खे नज़र अची वेंदो आहे, उन्हनि जी गुफ़्तगू बि ॿुधी वठंदा आहिनि। ॻाल्हि सम्झ में आई कि न? हाणे मौत खे रब्बुल आलमीन जल्ल शानहू परदे जे पुठियां वञण करार ॾिनो आहे। मौत फना जो नालो न आहे, मौत ख़ात्मे जो नालो न आहे। ख़ात्मे जो तसव्वुर काफ़िरनि जो तसव्वुर आहे, हिंदुनि जो तसव्वुर आहे त मरण खां पोइ माण्हू ख़त्म थी वियो। हिंदू चवंदा हुआ, काफ़िर चवंदा हुआ, मुशरिक चवंदा हुआ, छा चवंदा हुआ? अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, क़ाल मन युह्यिल इज़ाम वहिय रमीम। काफ़िर जो चवे, मुशरिक जो चवे त असां जॾहिं मिटीअ में पइजी वेंदासीं, असांजा हॾा बि मिटीअ में ॻरी वेंदा। बाबा कहिड़ी करबला थी आई आहे, बंदि कयो न पाणी में घड़ी। हाँ, काफ़िर चवंदा, काफ़िर पिया चवनि त मन युह्यिल इज़ाम वहिय रमीम,
जॾहिं कब्र जे मिटीअ में असांजा हॾा वग़ैरह ईंदा मई हुई केरु ॼाणींदो जॾहिं हॾा वग़ैरह ईंदा ख़तम थी वेंदासीं केरु ॼाणींदो अल्लाह ताला उन्हनि काफ़रनि खे जवाब ॾिनो रब फरमायो कुल ओ मुंहिंजा महबूब हुक्म मुंहिंजो आहे चओ तूं ॻाल्हि मुंहिंजी आहे पर ज़बान तुंहिंजी हुजे पैगाम मुंहिंजो आहे पर मां रब थो चाहियां त तूं पंहिंजी मिठड़ी ज़बान मां तूं फरमाए सुभान अल्लाह न चयो सुभान अल्लाह अञा यार न ठारियो ॻाल्हि मूं रब जी आहे मां ईअं बि चई सघां थो ईअं बि पंहिंजे माण्हुनि खे ॿुधाए सघां थो पर न मां रब चाहियां थो त ॻाल्हि मुंहिंजी हुजे ज़बान मुंहिंजे मुस्तफ़ा जी हुजे सुभान कुल युहयीहा अल्लज़ी अनशअहा अव्वल मर्रा ओ मुंहिंजा महबूब इन्हनि मुनकिरनि खे चओ इन्हनि मरण खां पोइ मिटी में मिली गरमी वञण ते तसव्वुर रखण वारनि खे तूं चईंदे त इहो तव्हांजो तसव्वुर ई ग़लत आहे त मरी वेंदासीं मिटी में मिली वेंदासीं केरु ॼाणींदो मौत खां पोइ केरु असांखे ज़िंदा कंदो कुल महबूब तूं चईं त युहयीहा अल्लज़ी अनशअहा अव्वल मर्रा उहो ई रब तव्हांखे ॼाणींदो जंहिं पहिरियों भेरो तव्हांखे पैदा कयो हुयो ॻाल्हि सम्झो न हा हिकिड़ो कपिड़ो आहे मौजूद आहे इहो खणी फाटी वञे माण्हू ॻंढे सघे थो ॻंढणु सोलो आहे कपिड़ो हुयो ई कोन उन कपिड़े खे ठाहिण कमाल इहो हे कपिड़े जो वजूद ई कोन हुयो पर जंहिं ठाहियो कमाल तो उन जो आहे हिकिड़ो फाटी वियो उन खे सेबो ॾेई रोको ॾेई साम्हूं आणण या सोली ॻाल्हि आहे रब फरमायो उहो तसव्वुर यादि कयो जॾहिं तव्हांजो वजूद ई कोन हुयो अने हू त बजाम रब तव्हांखे ठाहियो या कोन ठाहियो ठाही कोन ठाहियो अने हू त बजाम पैदा कई या कोन कई छा हुयो असां छा हुयासीं तूं छा हुए मां छा हुयुसि क़ुर खां पुछ असां छा हुयासीं चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम अवलम यरल इंसान अन्ना खलकनाहु मिन नुतफतिन फइज़ा हुवा खसीमुम मुबीन छा इंसान जुर्जे त असां उनखे छामा पैदा कयोसीं पाणीअ जे फुड़े में मर्द जो ऐं औरत जो पाणी पाण में गॾियो उन पाणीअ मझां इन्हनि जी असां सूरत ठाहीसीं कीअं कीअं सूरत ठाहीसीं हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहामी कैफ यशा जो तव्हांजे माउ जे रहम जे अंदर अमड़ चीजन तव्हांजी जे पेट जे अंदर तव्हांजी सूरत जा चित्र मां अल्लाह पाण चित्रींदो आहियां हां पाणीअ मथां भली दुनिया जा साइंसदान वठी अचो दुनिया जा दाहा वठी अचो दुनिया जा दाना वठी अचो दुनिया जा मुसम्मिर वठी अचो चओ त पाणीअ मथां सूरत ठाहे सघंदा पाणी मझां रब तो फरमाए त इने पाणीअ मझां मूं रब तव्हांजी कीअं न वेही सूरत जा चित्र चित्रिया आहिनि अखियूं में ठाहियमि वरी अखियुनि में नज़र रखायमि
ज़बान ठाहियम ज़बान में ॻाल्हाइण जो पावर रखायम कन ठाहियम कनन में ॿुधण जो कमाल रखायम दिल ठाहियम दिल में जज्बात रखायम दिमाग ठाहियम दिमाग में अकुल रखायम आहे न रब जो कमाल आहे या न अब समझो ना मुझी गाल केले चुप खड़ी थी जो समझो ना गाल आया सिंधी जो पेपर का चुप कई बैठा है हां सुभान अल्लाह रब जे कुरान के बुध रब जी रात फरमायो त तव्हांजे मां जे पेटन में तव्हांजी सूरत ऐं शबीह के मूं अल्लाह पाण ठाहियो कीअं ठाहियो रब फरमाए थो त तव्हांखे सैं लिङे कयो टंगुर खे मापियो न बिल्कुल हिक जहिड़ियूं जेकॾहिं हिकिड़ो अधु इंच हिकिड़ी टंग खुटल हुजे त माण्हू मंडो कोन सम्झो जेकॾहिं अखियूं ॿई हिक जहिड़ियूं जे हिकिड़ी अखि नंढी वॾी हुजे या हेठि खां मथे हुजे या चूचो थो अचे टेढ़ो थो अचे समझो था वॾियूं अखियूं ठाहे दोधर थो अचे जे नंढियूं अखियूं ठाहे न चूचो थो अचे जे नंढड़ो ठाहे चवंदा ठिकना आता है ठिकना बिंदरो थो अचे वॾो ठाहे चवंदा नंढो थो अचे पर तव्हांजी सूरत खे मूं रब केॾो सुहिणो ठाहियो ठाहियो न ठाहियो हां रब बनायो असांखे या कोन बनाई ओ दादा महबूब ये जेकी चवण था त मिटीअ में पई ईंदासीं हाणे तूं इन्हनि खे ॿुधाए त तव्हांजो वजूद त हींअर मौजूद आहे पोइ खणी मिटीअ में कबर में हलिया वियो पर मां त उहो रब आहियां जो अण हूंद मंझां तव्हांजो वजूद ठाहियो जॾहिं तव्हांजो जिस्म ई कोन हुयो तॾहिं मां रब तोखे सुहिणी सूरत ॾेई ठाहियो हाणे मरण खां पोइ कबर में हलियो ईंदे मां उहो ई कादिर आहियां उहो ई क़ुवत वारो रब आहियां जो मरण खां पोइ वरी तोखे कबर मंझां छेड़ो करे उथारियां त मां रब कुदरत वारो आहियां अब ॻाल्हि सम्झो हां सुभान अल्लाह वमिन वराइहिम बरज़ख उन्हनि जे पोयां हिकिड़ो पर्दो आहे हिकिड़ो हिजाब क़ुरान में बरज़ख जो लफ़्ज़ ॿिन जॻह ते हिकिड़ो हिते आयो आहे मोमिनून सूरत में ॿियो वरी रहमान सूरत बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान खारो ऐं मिठो पाणी रब गॾु वहाया समुंड में एॾो खारो एॾो मिठो बैनहुमा बरज़ख विच में सन्हड़ो पर्दो आहे न खारो मिठे में न मिठो खारे में वॻाल सम्झो सुभान अल्लाह समुंड में हे असां जेको हितो कराची खां परियों समुंड में अरबी समुंड इन में अंदर हिकिड़ा खूहन वांगुरु इलाइक़ा आहे तव्हां समुंड में वियायो वीर चढ़ण में पाणी उथल पुथल थींदो आहे न ख़बर तव्हांखे पाणी अॻिते पोइ थींदो रहंदो आहे पर विच में हिकिड़ा अहिड़ा टुकड़ा आहिनि जो मिठो पाणी मिठो बीठो आहे खारो उन में अंदर दाख़िल न थींदो न खारो मिठे में वञे न मिठो खारे में वञे विच में को पर्दो ॻाल्हि सम्झो जेके जहाज़नि ते वेंदा आहिनि न या समुंड में जेकी पंहिंजो पेट्रोल कंपनियूं पेट्रोल ॻोल्हींदियूं आहिनि उन्हनि खे महीना 6 महीना पाणी में रहणो पवंदो आहे खारो पाणी समुंड जो पोइ उन्हनि खे उहे तड़ सारिया पिया आहिनि त फलाणी जाइ ते मिठो खूह आहे उन खारे समुंड जे अंदर मिठो पाणी आहे जंहिंमें न कोड़ो मिठे में वेंदो न मिठो खारे में वेंदो रब तो फरमाया रब जी कुदरत आहे जो ॿिन्ही जे विच में हिकिड़ो पर्दो ठाहे छॾियो इन तरह सां ए ज़िंदा इंसानो तव्हांजे विच में ऐं कब्रुनि वारनि जे विच में मूं रब हिकिड़ो पर्दो ठाहियो आहे हिकिड़ो तव्हांजे विच में मूं रब पर्दो ठाहियो आहे जो तव्हां हुननि खे नथा ॾिसो रही ॻाल्हि हुननि जी
हुननि खे पूरो बब्बा वार ॾिनो उहे तव्हांखे ॾिसण बि था तव्हांजी ॻाल्हि ॿुधनि बि था कीअं मदीने वारे साईं फरमायो त जेॾीमहिल मयत खे कांधी पूरींदा आहिनि कांधी मिट्टी में ढके हीअं मोटन था त इन्नहू लयस्मा खफ़क़ निआलिहिम वो मयत वो कब्र वारो पंहिंजे कांधनि जे छुछुनि जा खड़काट बि कब्र में ॿुधंदो आहे जुजन जा खड़काट कब्र में ॿुधंदो आहे पखीअ जे कब्र जे मथां पखी वेहे त मयत खे ख़बर पवंदी आहे त नर आहे या मादी छिरकी आहे या झिरक आहे इहा ख़बर पवंदी जेॾीमहिल को ज़ाहिर को ज़ियारत वारो उतो अचे लंघंदो आहे मिट को माइट मिसाल मुकाम आहे न तव्हांजे छुटनि जे ॻोठ जो मुकाम हूंदो मुकाम खां हीअं को वाक़फ़ अचे लंघियो ऐं पासे में क़ब्र कंहिं दोस्त जी या माइट जी कंहिं रिश्तेदार जी हीअं लंघियो थो वञे सलाम नथो करे त उहो मयत क़ब्र मां रड़ करे चवंदो आहे त वञण वारा अफ़सोस मूंखे विसारे छॾी मूंखे सलाम नथो करे मयत करे नालो वठी सभु करे चवंदो आहे जाने वाले भाई मुझे खत्म तो देते जाओ अरे मुझे खत्म तो देते जाओ हुनखे एतिरी ख़बर पवंदी आहे त जेॾीमहिल को मिटु को रिश्तेदार अचे उनजे क़ब्र ते वेंदो आहे यस्अनसुल मय्यत मिनल हय्य कमा यस्अनसुल हय्य मिनल हय्य जीअं ॿ दोस्त पाण में वेही कचहरी कंदा आहिनि रूह रिहाण कंदा आहिनि त मय्यत में रिश्तेदार को अबो जी वञे अधो जी वञे भाउ जी वञे रिश्तेदार जी वञे त मयत खे बि ईअं रूह मिलंदी आहे चवंदो आहे थोरी देरि वेह त मां हिन सां रस रिहाण करे ॿ ॻाल्हि सम्झो हा पर जॾहिं उहा अख हुजे उहा दीद हुजे कहिड़ी अंदर वारी उपटियां त अखियूं पूरियूं पिरी पसंद वञो रोज़ रसन हबीबाणे हुजरे ये क्यों बंद करे अल्लाह जा बाना मुंहन में पाए जेमल रब जो जिक्र कंदा आहिनि जेमल अल्लाह जी याद में मसई मगन थी वेंदा आहिनि त हाणे उनजे अंदर वारी दीद खुली पवंदी आहे जीअं मुझे बिरादर मोहतरम पाके हींअर हदीस ॿुधाई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लंघिया खच्चर जे माल सां गॾु त खच्चर रहे पियो हुज़ूर जन लही विया हज़रत मां पुछो सी खच्चर छो थो रहे पाण फरमायो इन ॿिन्ही कब्रनि वारनि खे अज़ाब थी रहियो आहे मुंहिंजे खच्चर इन्हनि जूं रड़ियूं दाढ़ूं पुठियूं न ॾेखारण लॻो अरे महबूब जी सोहबत में मदीने वारे जी रिफ़ाक़त में मुस्तफा के संगत में मय्यत में महबूब जी सवारी वारो जानवर उन जानवर जी अंदर वारी अख अंदर वारा कन खुली आहिनि जो उन्हें कब्र वारनि जूं रड़ियूं बि दे थो उनजो अज़ाब बि अखियुनि सां ॾिसे मुस्तफा जी दीद जो कमाल ॿी शइ आहे मदीने वारे साईं जे दीद जो पावर का निराली शइ आहे पर मुस्तफा जा जो चशमे अंबरी जे खच्चर खे लॻी वञे उन खच्चर जी दीद खुली पई ओ कब्र वारे खे अंदर रड़ियूं ॿुधे पियो उनजो अज़ाब अखियुनि सां खच्चर ॾिसे पियो ॻाल्हि सम्झव हा जेकॾहिं उहा दीद हुजे न त पोइ हीअं कंहिं कब्र ते वेही ॾिस तोखे नज़र ईंदो त मोमिन जी कब्र जन्नत जो बाग़ीचो आहे ऐं काफ़िर जी कब्र मुनाफ़िक़ जी कब्र जहन्नम जो खटको आहे ॻाल्हि सम्झो था हा इमाम सुयूती लिखे थो शरह सुदूर में त
हिकिड़ो गोर कन कबर कोठण वारो मिट्टी हुई पथरेली हे तव्हांजे मरीज़ जो इलाज हुआ हेठ पथरेली ज़मीन हुई पियो खोटे मयत थी वियो पेसनि ते कपड़ो खोटींदो वियो चए पियो कबर खोटिया पियो खोटींदे थकिजी पियुसि गर्मी हुजे काढ़ो हुजे वेही रहियुसि हाणे साहु खणा त वरी कबर खोटिया चे हीअं टेक लॻाए जेका खोटियमि न कबर हुन में हीअं टेक लॻायूं वेठो हुजां त पुठियों थधड़ी हवा लॻी अंदरों थधड़ी हवा लॻी ऐं ओचितो मुश्क जहिड़ी सुरहाण आई मुश्क जहिड़ी खुशबू आई ऐं थधड़ी हवा हील थी खुली हीअं जो ॾिसां हिकिड़ो पत्थर किरी पियो त अंदरों तिखो नज़र आयो जो दाल होते कोठिया पे ये करे ये जो है में त हीअं परखल खुली पियो हीअं मिट्टी जो किरी त अंदर सां का पुराणी कबर हुजे हीअं जो खोलिया सुभान अल्लाह ये मुश्क अंबर जी खुशबू जो जड़ो मीनो अची वियो हीअं जो अंदर सां त हिकिड़ो माण्हू आ सफेद दाढ़ी त कुरान शरीफ रहल त कुरान खोलियो पढ़े हीअं जो ठुमके वठी हैबत थी लिख पिया कर अंदर कुरान जो पढ़े त मूंखे जो हीअं अंदर जो लोणो भरायो न गाठो जो अंदर विधुमि मूंखे ॾिसी थी त क़यामत काइम थी आहे छा मुंहिंजो त क़यामत कोन थी आहे कबर तो कोठिया ई कबर कोन थी ॻाल्हि सम्झ सुभान अल्लाह अरे अल्लाह जा दोस्त पंहिंजे कबरुनि में ज़िंदा आहे जेकॾहिं को कुरान जो कारी आहे कुरान सां मोहबत रखण वारो त उन जे कबर में उहो कुरान पढ़ंदो रहंदो मुंहिंजे क़िबला मुर्शिदन करीमन जा उस्ताद हुया बाबा साईं अल्लाह साईं सदर बाजार ते किरोड़े रहमत वसाई अल्लाह सदर दर्जात के बुलंद फरमाए बाबा साईं रहमतुल्लाह अलैहि जा उस्ताद हुया हजरत मौलाना अब्दुर रहमान रहमतुल्लाह अलैहि कुरान जा हाफिज हुया आलम में चोटी जा हुया बाबा साईं जन में पढ़िया साईं वफ़ात करे विया उन्हनि जी मज़ार दादू ज़िले में खैरपुरनाथन शाह जे मथां मियां नसीर मोहम्मद जो कब्रिस्तान मशहूर आहे कदीम कब्रिस्तान आहे उते मौलाना साहब खे दफन कयो अॼु ताईं बि रात थींदी आहे अॼु ताईं बि साईं मौलाना अब्दुर रहमान जे कबर वंदा कुरान जे तिलावत जो आवाज़ ईंदो आहे केतिरे माण्हुनि पाण पंहिंजे जनन सां ॿधो केतिरे माण्हू जे रात जो लॻिया त उंदे जे रात जो कुरान जी तिलावत पर मिठो आवाज़ केर कुरान पढ़े रात जो बगड़ो हीअं वेठो वञो त उन मौलवी अब्दुर रहमान साहब जी कबर में तिलावत जो आवाज़ नचे वे सुभान अल्लाह ॻाल्हि आहे न मज़े वारी हां अल्लाह जा बारा कबर में कुरान जो पढ़े सुभान अल्लाह इन साडे कब्रिस्तान हज़रत मियां नसीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि जे ओरियो वरी मियां इनात शाह रहमतुल्लाह अलैहि जो कब्रिस्तान हिकिड़ो हाफिज हुजे सो आयो इनात शाह रहमतुल्लाह अलैहि जे कबर ते अचे चई त 30 सिपारा पूरा कंदुसि 30 ख़त्मो हिते पूरो कंदुसि जीअं बुज़ुर्गनि वटि का मुश्किल आहे मुंहिंजी हल दरगाह आहे दरगाह जंग में माना कोट शहर पासे में कोने कब्रिस्तान बुजुर्ग जो कोट ठहियल ची मां उते वेठो कुरान पढ़ा रात थी वई कुरान पढ़ंदे पढ़ंदे ही निंड जो अची वई त ज़बर जाए ते देर पड़ी वियुसि त आवाज़ जो हुंगर अख खुली वई हेॾे होॾे ॾिसां माण्हू केर कोने वरी कुरान पढ़ण शुरू कयो हाफिज जे पढ़ंदे वरी थोरो ईअं ओझी राणी आई निंड जो आई त वरी को ज़बरदस्त जो फ़र्क़ थी वियो निंड में त वरी हालत थी ॾिसां त बुज़ुर्ग जे कबर मथां आवाज़ पियो अचे जे मुंहुं में कुरान पढ़ी कुरान सही पढ़ो कम ये कुरान गलत पढ़ी
चिवरी कुरान जो पढ़ाई हिकिड़ी रात गुज़री ॿी रात मां जो टे रात टिनि ॾींहनि में कुरान पूरो कंदुसि ऐं दुआ घुरंदुसि अलाह कंदो मुंहिंजी मुश्किल आसान थींदी ॿी रात ते कुरान जो पढ़ंदे पढ़ंदे बुजुर्ग जे कब्र मंझां आवाज़ आयो अबा जुती ॿार फिटी केॾो गिदड़ खईंदो हाणे मां तुंहिंजी जुती जी संभाल मां कयां छा जे ॿार चालू करो गिदड़ जुती खईंदो हक लगे गिदड़ भॼियो जुती खणी अंदर रखियो पोइ चयो पूरो बेख़बर वली बुजुर्गन खे ख़बर पवे थी या कोन पवे पंहिंजे मुबारक में त आहिनि कोन चो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह रब तो फरमाए तव मिन वराइहिम बरज़ख उन परियो पर्दे में भला हाणे ॾिसो न असां का जेरे खां पर्दे में हलिया पर उन पर्दे में जेके परियूं आहिनि उहे हिक ॿिए सां मिलनि था या न इहो मसलो सम्झण जो आहे हिकड़े मुकाम में मिसलन 500 कब्रूं आहिनि इन्हनि कब्रुनि वारा हिक ॿिए में असां खां जा पर्दे में पर इहे हिक ॿिए में मिलनि जुलनि था या न अल्लाह इब्न क़य्यिम किताब लिखियो आहे किताब जो नालो आहे किताबुर रूह नालो ई आहे अर-रूह किताबुर रूह ऐं इब्न क़य्यिम उहो अथव जेको इब्न तैमिया जो शागिर्द आहे वहाबी जेकी बि पैदा थिया उहे इब्न तैमिया जे पैरोकार मंझां वहाबी पैदा थिया हाणे उन इब्न तैमिया जो वेठो वॾे में वॾो शागिर्द आहे इब्न क़य्यिम उन इब्न क़य्यिम किताब लिखियो आहे किताबुर रूह उन में लिखे थो त जेके कब्रिस्तान में दफन थियल आहिनि उहे सभु हिक ॿिए खे मिलनि था कचहरियूं कनि था मुलाक़ातूं कनि था हितों जो नओं मुर्जे थो वञे उहे मयत ओड़े पाड़े वारनि सां मिलण अचनि था भलीकार करण अचनि था जे मोमिन आहे त उन खे चवंदा था भली करे आया यार शाबाश सही दुनिया जो दरिया पे वयो गुमराहियूं उन में वीर पे ऊपर पर ईमान बचाया है असां सब खे मुबारक ॾियण वरी जेने तोहारी गुनहगार बदकार दफन थिए थो त सभई अचे था मलामत कंदड़ असां जे मरण में सबब न मिराई असां जे घर जा भाती मुआसी छा खणी आया हुआसीं बच्चा रोता छॾियासीं घर उते अकेला छॾियासीं मिल्कियतुनि जा वारस पिया पड़जी विया असांजा कपिड़ा ॿियनि जे बदिलण में पहिरिजी विया हथे ख़ाली मिलीअ जा महिमान थियासीं अरे हे बुझी असांजे मरण मां इबरत न मिराई अञा गुनाह कई हाणे गुनाह करे वरी असांजे पाड़े में पाण मुरादी त तुंहिंजे रड़ण करे असांजो बि सुसु पिटे अब ॻाल्हि सम्झ में अचेव थी हाँ इब्न क़य्यिम जो लिखे त हिक ॿिए सां मुलाक़ातूं कनि था कचहरियूं कनि था ऐं उन्हनि जी हिक ॿिए में रसम रिहाण थिए पोइ इब्न क़य्यिम जी इहा ॻाल्हि लिखी आहे जेका हाणे बयान थो कयां इब्न क़य्यिम किताब रूह में लिखी आहे ऐं शरह सुसूर में सुयूती भी लिखी आहे ऐं कुर्तबी तज़किरा किताब आहे इमाम कुर्तबी जो नालो आहे तज़किरा उन तज़किरा किताब में इमाम कुर्तबी भी इहा ॻाल्हि लिखी आहे त हिकिड़ो बुज़ुर्ग हो उन ख्वाब में ॾिठो त ख्वाब में उन खे सभु अहल ममाती वारा नज़र आया अबा तव्हां असांखे सारिया असांजा कहिड़ा अज़ीज़ क़रीब फोत थी विया आहिनि ख़बर बाबो वियो अमड़ वई चाचो वियो मामो वियो नानो वियो मासी वई फूफी वई असांखे ख़बर
हाणे ख्वाब में ॾिसे पियो त उहे सभु मयत मोल नज़र पिया अचनि पर हिन जी घर वारी ताज़ो ताज़ो गुज़ारे वई उहा घर वारी नज़र न आई त उन्हनि खे ॾियो ख़बर तव्हां सभई मयत क़ब्रुनि वारा नज़र अचो था भला मुंहिंजी घर वारी नज़र नथी अचे ॻाल्हि आहे त तो पंहिंजी घर वारी खे कफ़न सुठो कोन पारायो हो न उन जे करे उहा असां सां गॾिजण में लची थी थिए तो कफ़न सुठो न पारायो ऐं हदीस पाक जा लफ़्ज़ अहसिनु अकफ़ान मौताकुम पंहिंजे मयतनि खे कफ़न सुहिणा पाराईंदा कयो पंहिंजे मयत खे कफ़न सुहिणा पाराईंदा कयो अलबिसुल बियाद सफेद कपड़ा पायो ऐं कफ़नु फीहा मौताकुम पंहिंजे मयतनि खे अच्छा कफ़न पाराईंदा कयो अच्छे रंग जे कपड़े जो कफ़न सुठे कपड़े जो हाणे हिन बुज़ुर्ग खे उहे मयत पिया चवनि त तो पंहिंजी घर वारी खे कफ़न सुठो न पारायो आहे न इन जे करे उहा लची थी थिए असां सां गॾिजी न आई आहे जे भला पोइ हाणे कीअं उनजो इज़ारो थिए जे हाणे को ॿियो माण्हू मरे न त उन खे कफ़न में कफ़न ॿियो न विझी ऐं उन खे कन में मयत खे चइजे त इहो कफ़न तुंहिंजी ज़ाल खे पहुचाए ॾियो ॻाल्हि सम्झ में अचे थी हाणे इहा ॻाल्हि इब्न क़य्यिम बि लिखी आहे इमाम कुर्तबी बि लिखी आहे इमाम सुयूती बि लिखी आहे छो न टे ॾींहं गुज़रिया तीन बुज़ुर्ग जी का वेझी रिश्तेदार औरत वफ़ात थी वई औरत फौत थी वई हाणे जो सुठो कफ़न वठी ज़नानो कफ़न जेतिरा कपड़ा थींदा आहिनि ज़नाने कफ़न जा ओतिरो कफ़न वठी वेड़े तेड़े इस्त्री विस्त्री करे तयार करे ऐं उन मयत जेका माई मरी वई न उन जे कफ़न में उन जे मुंडीअ खां पासे में रखे पोइ उन मयत खे कन में ॾेई तो अदी फलाणी हे कफ़न सही मुंहिंजी घर वारी मिलई त उन खे ॾेई छॾे मुंहिंजी अमानत ते उन खे पहुचाए ओ कफ़न हुन जे कफ़न में विझी ऐं इहो ॿिया मयत खे कन में मयत खे दफ़न करे छॾी रात थी त इहो वली सदोरो ख़्वाब में ॾिसे थो त घर वारी संदसि अच्छा उजरा सुठा कपड़ा पायूं साम्हूं में बीठी जे मुंहिंजा घर वारा तुंहिंजो वॾी महिरबानी जो मूंखे सुठो कफ़न मोकिलियो हाणे मां सुठा कपड़ा पाता हाणे हे जेको पहिरियों कफ़न मूंखे ठकायो हुई न इहो पंहिंजो वापसि वठ उहो कफ़न जेको पहिरीं ठकायो उहो मूंखे मोटाए ॾे ऐं मुंहिंजो शुक्रियो अदा कई जंहिं महिल ख़्वाब मां मुंहिंजी अख खुले त उहो पुराणो कफ़न जेको ज़ाल ख़्वाब में ॾिनो मुंहिंजे हथ में मौजूद हुयो वॾा सम्झ में अचे थी मयतनि जा रूह हिक ॿिए में बि मिलनि था ऐं मयतनि जा रूह जहिड़नि माण्हुनि जे रूहनि सां बि मिलनि था हाणे अॼु जेकॾहिं तव्हां आदम फ़क़ीर जे लाइ तव्हां ही ख़ैरात कई न जेका मजलिस थी जेके महिमान आया लंगर थियो पाणी ख़ैरात थी सबील थी इहो सभु उन खे मयत खे ख़बर पई उन खे अजर पहुतो सवाब पहुतो ॻाल्हि सम्झ में अचे थी हाँ बस फ़र्क़ु इहो आहे जो हू परदे में इन जो मिसाल जीअं मसलन अॼुकल्ह मोबाइल फोन हर कंहिंजे खीसे में आहे तव्हां मोबाइल फोन ते लिखंदा आहियो मैसेज छा कंदा आहियो SMS मैसेज शॉर्ट मैसेज वो मैसेज लिखी पो जहिड़े नंबर ते सेंड कंदो उन नंबर ते मैसेज हलियो वेंदो आहे कोन वेंदो हाणे मसलन मैसेज में तव्हां लिखो था अदा मां ॾाढो ख़ुशि आहियां तव्हां मैसेज अदा मां ॾाढो ख़ुशि आहियां इहे तव्हां अखर लिखिया
पंहिंजे उन मोबाइल जे स्क्रीन ते पोइ हीअ सेंड कयो त उहे अखर तव्हांजे मोबाइल ते बि बीठा आहिनि पर इहे अखर हवा में उॾामी विया इहे अखर तव्हांजे स्क्रीन ते बीठा आहिनि जेके तव्हां सेंड वारो खोलींदो न सेंड मैसेज मोकिलियल उन में उहे साॻा अखर तव्हांजा पिया तव्हांजे स्क्रीन ते बि साॻा अखर पिया आहिनि पर इहे अखर हवा में उॾाणा अदा मां ॾाढो खुश आहियां इहे सभु अखर हवा में उॾामी विया न वींदे ॾिठासीं न उॾामंदे ॾिठासीं पर विया काॾे विया हाणे मजलिस में 1000 माण्हू वेठा आहिनि 1000 माण्हुनि वटि मोबाइल आहे पर कंहिं बि मोबाइल ते न वेंदा जहिड़े नंबर ते तव्हां मोकिलियो उन ई नंबर ते वञी ठका वाजो थींदो ख़बर पवंदी यार को मैसेज आयो आहे खोलींदो अदा मां ॾाढो ख़ुश आहियां उहे साॻा अब विया न विया तव्हां कराची में लिखिया जेॾे लिखियो सो इस्लामाबाद वेठो आहे जेॾे लिखियो सो लाहौर में वेठो आहे तव्हां हिकु अखर मोकिलिया हाणे उहे लाहौर पहुता या न पहुता हवा में उॾामी विया मींहुं हो बारिश हुई सही मुंहिंजा अलाए कहिड़ा हालात हुया पर इन्हनि हवाउनि में जा अखर तव्हांजा उॾामी विया कोन विया उते पहुता कोन पहुता तव्हां वटि साॻा अखर मौजूद होॾे बि अखर पहुची विया अरे हे त हिकिड़े माण्हू जी ठाहियल नंढड़ी मिशन आहे साइंसदान जी ठाहियल उन में इहे अखर उॾामी वञी कराची वारा वञी लाहौर पहुता इस्लामाबाद पहुता मक्के पहुता मदीने पहुता लंडन पहुता पेरिस पहुता पर अल्लाह जो क़ुरान पढ़ी ऐं हिते मुक़ाम वारे खे बख़्शियोसीं पहुतो या कोन पहुतो मानी हिते कादी थी पानी हिते पहुतोसीं पानी हिते पहुतोसीं पर उन जो अजर ऐं सवाब सेंड कयोसीं अदा हे बाबा साईं मुझे आदम जे रूह खे हे मुंहिंजी अम्मा जे रूह खे मुंहिंजा मौला हिन मानी जेका ख़ैरात आहे इन जो सवाब चाचे सोट मसाद फलाणे जे रूह खे बस इहो सेंड कयो न ठक उते वञी पहुतो आई ॻाल्हि में पर ॻाल्हि हिकिड़ी आहे मैसेज उन जो पास थींदो आहे जे वटि बैलेंस हूंदो आहे न बैलेंस न हुजे त मैसेज ईंदो ॿुधायो न ईंदो न हाणे जेके चवनि था बाबा छठी ख़ैरात छॾा खख मां छठे लाला पढ़ो मयतनि खे कोन थो पहुचे इहे बि सचा आहे छो त इन्हनि वटि ईमान जो बैलेंस आहे असांजा दादा जो पहुचे थो छो त असां वटि ईमान जो बैलेंस आहे ॻाल्हि सम्झ में आई हाँ पोइ जेकॾहिं तव्हां क़ुरान पढ़ी बख़्शो दुआ घुरी ख़ैर ख़ैरात कई ईसाल सवाब कयो इहो सवाब वञी क़ब्र ताईं पहुतो पर पहुचंदो उन जो जंहिंजो ईमान हूंदो चो सल्लल्लाहु अलैहि रसूल सल्लल्लाहु अलैहि रसूल इने जे करे हुक्म त कंहिं कब्र ते लत न ॾियो कंहिं कब्र ते टेक करे न वियो कंहिं कब्र ते पैर न रखो छो हदीस पाक में हुजूर अलैहिस्सलाम ने हिकिड़े माण्हू खे ॾिठो हीअं कब्र ते टेक लॻाई पाण फरमाए त या साहिबल कब्र अनज़िल मिनल कब्र ला तुज़ीहि वला युज़ीक एक कब्र ते टेक ॾियण वारा हेठि लॻ कब्र ते टेक न ॾे कब्र वारे खे ईज़ा न पहुचाए अब मदीने वाले साईं जा लफ़्ज़ आहिनि कब्र वारे खे तव्हां ॻाल्हायो भई कब्र वारे खे
मालूम जो तो जो टेक ॾेई वेहण कब्र ते हबीबन ख़ुद ॿुधायो तो ने कब्र वारे खे ईज़ा तो पहुचे। पर अञा अजीब ॻाल्हि बि आहे जो पोयों लफ़्ज़ आहे साईं करीमन जो, साईं फरमाईंदा वला युदीक न इहो कब्र वारो तोखे ईज़ा पहुचाए, तू इन ने ईज़ा इहो तोखे न ईज़ा आहे। मालूम जो त कब्र वारे खे बि एतिरो तो पावर आहे जो ॿाहिरि ईज़ा सघे थो, तॾहिं त हबीब फरमाए ईज़ा न पहुचाए तोखे इहो। हाँ मालूम जो त कब्र वारे में शूर भी आहे, एहसासात भी आहिनि, ईज़ा पहुचे बि थो, ईज़ा ॿियनि खे ॾियण जी क़ुवत बि रखे थो। हे त आम मयत जी ॻाल्हि आहे, पर जेको वली हुजे उन जो पावर छा हूंदो। ऐं जेकॾहिं मज़ार कंहिं नबीअ जी हुजे त उन जो छा हूंदो। पर जेकॾहिं मज़ार ख़ुद मुंहिंजे सोणे सैयदुल अंबिया जी हुजे त मुंहिंजो सोणो हबीब मज़ारे अनवर में हयातुन नबी हयातुन नबी हयातुन नबी ॻाल्हायो तव्हां चओ मदीने वारो साईं हयातुन नबी पंहिंजे मज़ारे अनवर में ज़िंदा मौजूद आहे। हाँ हे जेके कब्रनि वारा आहिनि हिते सलाम कयो त ॿुधनि था, पर मदीने वारे साईं जो शान इहो आहे जो कराची में सलाम कर त मदीने में बि ॿुध। ॻाल्हि सम्झो, हितों हे मुकाम आहे न, हे छुटण जो मुकाम आहे, हे पालारण जो मुकाम आहे, हे मेमण जो मुकाम आहे। हीअं लॻो मेमण जे कब्रिस्तान ते सलाम कर त हर कब्र वारो सलाम ॿुधे। अजीब ॻाल्हि आहे। हाणे जेके मुनकिर आहिनि न, जेके नथा मञनि उहे इन ॻाल्हि खे मञनि था त मय्यत खे सलाम कयो, कब्रिस्तान ते सलाम कयो, इहे सलाम ॿुधनि। अजीब ॻाल्हि आहे, तुंहिंजा छुटा सलाम ॿुधनि, तुंहिंजा मेमण बि सलाम ॿुधनि, पालारी बि सलाम ॿुधनि, ऐं मदीने वारो साईं सलाम न ॿुधे। कहिड़ो ईंदो आहे तव्हांजो, कहिड़ो ईमान आहे। हाँ असांजो ईमान इहो आहे, अहले सुन्नत जो अक़ीदो इहो आहे त मदीने वारो मीर हयातुन नबी आहे। जेॾी महिल सलाम गुलाम घर में वेही सलाम पढ़े त गुंबदे ख़तरा में महबूब आवाज़ ॿुधनि। हाँ ऐं जेको सॾड़ो करे त उन जो सॾ बरनाइनि था, को दाम करे त उन ते दाम जो दाम कनि था। हाँ को रोए त रोंदड़ खे परचाइनि था, पर को रोअण वारो हुजे, को दाह करण वारो हुजे। हाँ किताब बहजतुल इसरार में बुजुर्ग अजीब वाक़ियो लिखियो आहे त हिकिड़ो माण्हू रहंदो हो मदीने शरीफ़ में, ऐं उन जो कमु हो महबूब जी सना ख़ानी करण, महबूब जी नात पढ़ंदो हो। छा हज़रत अबू बकर जे शान में मनक़बत पढ़ंदो, हज़रत उमर साईं जे शान में मनक़बत पढ़ंदो, आवाज़ मिठो हूंदो, नात ख़ानो। हिकिड़ो शियो राफ़िज़ी उनखे वठी अची मुंहिंजी दावत आहे, हली उते मिलाद पढ़। ही त वेंदो दावत ते वठी वियो, उते वञी हीअं जो हिकिड़े कमरे में वञी हिनखे दर बंदि करे चई त तूं ही न जेको अबू बकर जी नात पढ़ंदो हुई, जेको उमर जे शान में मनक़बत पढ़ंदो हुई, अॼु तोखे सज़ा थी ॾियां। हीअं कंहिंजो हथ पेर ॿधी ऐं हिन मिस्कीन जी ज़बान कटी छॾी। वाक़ ज़ोरी खोले तेज़ औज़ार सां हिन जी ज़बान कपे छॾी कि हाणे वञी पढ़। चई त मां उतो मोटियुसि, जीअं हिन मुंहिंजी ज़बान कटी, जीअं मोटियुसि घर घर वियुसि, बच्चनि ॾे न वियुसि, सिधो गुंबदे ख़ज़रा थी वियुसि। हाणे ॻाल्हाइण जी ज़बान मूं वटि कोन हुई जो दाह ॾियां, बसि दिलि जो दिलि में पियो दाह ॾियां महबूब खे, अखियुनि मां लुड़क वहनि पिया। अर्ज़ जो कयां महबूब कॾहिं मुंहिंजी इहा घाईंदे बेपर्दा तेरी पंहिंजो दीदार कराईं।
महबूब कयो वार ॾाढो दुखन सतायो धारिया पिथिया दुश्मन पंहिंजने बीबी ज़ायो हिन दुखन अंदर दुसकी रोई रात बिहानिया आज दखई ज़ाइण में कह को न घटायो महबूब कयो वार ॾाढो दुखन सतायो धारिया पिथिया दुश्मन पंहिंजने बीबी ज़ायो जुर्मा भी पियो दर्द जी दाह भी पियो त या रसूल अल्लाह मुझी ज़बान कटजी वई हाणे नात कोई सावियां जो धरिया कोई सावियां जो धरिया मुखड़ा लिखा ढोलने है मुखड़ा लिखा मदनी अखी ॾाढिया झरिया रोआ भी पियो हबीब खे अदड़ा भी कया पियो रोंदे रोंदे तांजींदे रे ये महसूस जो जन मुझी दिल के कुर्ब जो फेरायो दिल के तस्कीन मिली वई दिल के राहत मिली वई समझो त मुझी दाह वरनाई वई घर मोटी आया अचे सुसुया अना अख ललिया अना निंद्राइया तो हुसैन दे नाने जो दीदार नसीब पियो हबीब की ज़ियारत नसीब थी साईं फरमाइंदा ओ मुझा प्यारा पंजी ज़बान पंजो वात खोले जब वात खोलो तब महबूब के हथ में वो दिखाओ मुझी ज़ालिम ज़बान कटी हुई तब महबूब के हथ में वो ज़बान कटल हुई महबूब मुझी ज़बान जे वात में विधी ॾिसां थो त मुझी ज़बान सही सलामत थी वई साईं फरमाइंदा हाणे मोटी वञ वञी मुंहिंजो नातो तोड़ वञे अबू बकर ऐं उमर जे शान में वञी कदल अख खुली वई त सुभान अल्लाह ज़बान सही सलामत घर सजो मुश्क ऐं अंबर जे खुशबू सां सुरहलो पियो सुभान चई त हाणे वरी नातो पढ़ण शुरू करे ॾिनम कुझु ॾींहं गुज़रिया त नौजवान मूंखे दावत ॾिनो त असांजी घर हली नाथानी नात पढ़ली सुञातम त उहे ॿई माण्हू उन शख़्स जा पुट हुया जे मुंहिंजी ज़बान कटी हुई उन माण्हू जा पुट हुया मूंखे चयो साईं दावत हलंदे मुंहिंजो हा हलंदुसि मूंखे इहा उमेद थी अल्लाह करे इन्हनि वटि वञा ख़ुदा करे वरी मुंहिंजी ज़बान कटे वरी महबूब जो दीदार नसीब थी मां वियुसि दावत ते खिदमत कयूं ॾाढी मुंहिंजी चाकरी कयूं ॾाढो मुंहिंजो आदर भाउ कयूं जेॾी महिल मानी हिकिड़ो खाराए कंदो कयूं मां मोकिलाइण चाहियो हेॾे हिकिड़े कमरे में वठी विया अंदर ॾिसां त हिकिड़ो सूअर बीठो आहे कमरे में अंदर खंजीर बीठो आहे मुझे ही पलीद जानवर है कीअं पीआरियो चई ही जानवर नाहे वो असांजो पीउ आहे जंहिंजी ज़बान कटी हुई जंहिंजी ज़बान कटी हुई तो वञी महबूब वटि दानी तो वञी सुहिणे नबी वटि फरियाद कयो उहा रात हुई ही
असांजो पीउ खाई पी जीअं सुतो सुबुह जो उथियो त हिन जी शिकिल खंज़ीर जी बणिजी चुकी आहे। बेख़बर जो सोणो हयात नबी दादा फरमाए या नथो फरमाए सच ॿुधे या नथो ॿुधे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या मर्ज़ नथ में ॿियो मोरियो जिस्म जुदाईअ झोरियो मर्ज़ नथ में ॿियो मोरियो काफ़िरा कोरियो लहम लिंगने ता सारो कीअं विसारे मीर मदीने वारो कीअं विसारे याद पैगंबर प्यारो कीअं विसारे मीर मदीने वारो कीअं विसारे आज जगे खातिम कर मदनी में पंहिंजे दर हिन जमायत खे खातिम कर ओ हिन आजिज़ खे खातिम कर मदनी घुराए पंहिंजे दर दाढ़ी साड़ो सहन मुहारिया सारो कीअं विसारे ओ हिन दाढ़ी साड़ो तुंहिंजो सहन मुहारिया सारो कीअं विसारे मीर मदीने वारो कीअं विसारे याद पैगंबर प्यारो कीअं विसारे महबूब खे याद रखजे या न रखजे उन महबूब जे दर जी गुलामी कजे या न कजे उन महबूब खे राज़ी कजे या नाराज़ कजे ॿुधायो जवाब राज़ी कजे या नाराज़ कजे अहिड़े सोणे हबीब खे राज़ी कजे या नाराज़ कजे तव्हां छा था चओ महबूब खे राज़ी कंदो जेके राज़ी कंदो हथ मथे खणो मदीने वारे साईं खे राज़ी कंदो हाँ जे राज़ी करण चाहियो था तो मुझे महबूब जो फरमान मञो पंजो नमाज़ पढ़ो सुहारी मुबारक रखायो मस्जिद खे आबाद कयो अल्लाह जो ज़िक्र कयो कुरान जी तिलावत कयो नेक रस्ते ते हलो तो मदीने वारो साईं राज़ी थी हां जेडी मल वांदो थी न वेई तो द्राड़ हणी ओता कुंते कचहरी बटा वेई हणी उहा तेरे चो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह असां सिर ते सौदा कर दे नाल मदनी ते दे लगियां दिलिया नाल गल ते दे ओ लगियां दिलिया असां इश्क दा कलमा भर दे असां सिर ते सौदा कर दे सिर द सौदा कर थे सिर द सौदा कर थे शहर मदीना बेशो भलेरा भाग सवाया होया मेरा
शहर मदीना बेशम भलेरा होया सवाया बख्त है मेरा। ओ क्या करे दोज़ख मैनू, क्या करे दोज़ख मैनू, असा यार ते तवक्कुल कर बैठे, असा सिर दा सौदा कर बैठे, सिर दा सौदा। अल्लाह मुझे प्रिय प्यारा अज वक्त महबूब के राजी करन जो ओ मुजादा इने बरज़ख वारे पर्दे में अज सुभाणे असा के भी वजणो अब हलणो बरज़ख ले कोन इने पर्दे जे पोया ज़मीन जे हेठो कब्र जे मिट्टी जे हेठो असा के हलणो आया कोन हलणो। ओ मुजादा उने कब्र की कारी कोठड़ी जे अंदर अपो कम को नहीं, अम्मा गड न हुंदई, भाव गड न हुंदई, मिट यार दोस्त गड न हुंदई, पर उन कब्र जी कोठी में मदीने जो मीर जलवो ॾेखारींदो। ॿुधा त उन वग़ैरह जी कजे या न कजे? हां उन सोने हबीब जे दर जो सच्चो पंज वक्त नमाज़ पढ़, शरीयत जे ॻाल्हि ते अमल कर, मुझे सोने हबीब जी सुन्नत जी ताबेदारी कर, ऐं तोखे दावत ॾियां थो सालिह आबा जामिया मदीनतुल इल्म सालिह आबा हर इस्लामी महीने जो टियों आचर ॾींहं माना सुभाणे टियों आचर सुभाणे इंशाअल्लाह ताला मजलिस थींदी, अचे अल्लाह जो कुरान अल्लाह ताला जल शान जे साले बांदड़ जी महफिल में ते गॾजी वेव त अल्लाह जे रहमत जो रंग तोखे ते लगे। हर महीने महफिल थींदी आहे, उन महफिल मुहम्मदी में शरीक थी नेक साले थी, ऐं अॼु वरी ॿी बि तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाईंदो वञा। कराची वारा मज़ाफ़ात वारा तव्हां सभिनी खे एडवांस में हे महीनो हले पियो जमादिल अव्वल, इन खां पोइ जो जमाद सानी रजब शाबान को आहे रमज़ान, 3 महीना अॻु एडवांस में दावत ॾियां। रमज़ान मुबारक जो पहिरियों ॾहों इंशाअल्लाह ताला तरबियती प्रोग्राम सालिहाबाद में रखबो, जंहिंमें अक़ीदे जा मसाला, फ़िक़ही मसाला, ज़िंदगी रहण खाइण पीअण सुन्नत शरीयत वारो कीअं इंशाअल्लाह ताला 10 ॾींहं जो प्रोग्राम भलारो महीनो रमज़ान जो हूंदो, पहिरियां 10 ॾींहं गॾिजी असां मल्हाईंदासीं। दावत क़बूल आहे, दावत वणे वणी ईंदो या न ईंदो अगवा मता सोचो थे खबर को नहीं कमकार चिंताऊं ये कमकार पजा 3.5 महीना में बुधाया कम लाहे ॾह बिल्कुल वांदा थी वे ये 10 पंजे जिंदगी जा पंजे 10 जिंदगी जा मुझे मुस्तफा जे दीन जे हवाले करना, महबूब जे गुलामी जे हवाले पंजे जिंदगी जा 10 कबूल। हाँ अल्लाह ताला जल्ल शानो असा सभिनी खे तौफीक ॾींदो ऐं सुभाणे ॾींहं जो मजलिस आहे उन महफ़िल में शरीक थियो। अल्लाह ताला जल्ल शानो असा सभिनी खे अमल जी तौफीक नसीब फरमाए। जेके नमाज़ न पढ़ंदा आहियो से नमाज़ शुरू पढ़ंदो नमाज़ ये न हथ मथे करणो ईमान जी क़ुवत शाबाश। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद وعلى آله وصحبه أجمعين। اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी, असांजे गुनाहनि खे माफ़ कर, असांजो खताऊं दरगुज़र कर। ए मुंहिंजा मौला जॾहिं असीं बरज़ख में हलूं त असांजे क़ब्र खे जन्नत जो बाग़ीचो बना ॾिजां।
असांजे कब्र में पंहिंजो नूर ऐं सुरूर दाख़िल कजां। ए मुंहिंजा मौला हुज़ूर जा उम्मती जेकी बि फौत थी विया उन्हनि जे कब्र खे जन्नत जो बाग़ीचो बना। महबूब जे सदके असांजा हथड़ा ख़ाली न मोटा। बेनमाज़ी खे नमाज़ी बना, तालिहन खे सालिह बना। सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा, सभिनी जे दिलनि जूं उमेदूं पूरियूं फरमा। पंहिंजे हबीब जे सदके असां ते राज़ी थी। إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد.